बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़्तु तमामु घणो क़ीमती आहे, जेको वरी घोड़े ते सवारु आहे। वक़्त जी रफ़्तार तमामु घणी आहे, तेज़ आहे, फास्ट आहे, पर असांजा कमकार जेके आहिनि उहे तमामु घणो सुस्त आहिनि। असांजा अमल सुस्त आहिनि, चुरपुर सुस्त आहे, ऐं वक़्तु वरी तेज़ीअ सां गुज़रे थो। वक़्त जो क़दुरु बि न आहे, वक़्त जी अहमियत जी बि ख़बर न आहे, ऐं ख़बर ई नथी पए त कीअं साल गुज़री था वञनि, महीना गुज़री था वञनि। हदीस पाक में बि आयल आहे त जॾहिं तव्हांखे ईअं महसूसु थिए त साल ईअं थो गुज़रे ॼण महीनो आहे, महीनो ईअं गुज़रे थो ॼण हफ़्तो आहे, हफ़्तो ईअं थो गुज़रे ॼण ॾींहुं आहे, त इहा बि हिकु क़यामत जे निशाननि मंझां हिकु निशानी आहे। वक़्त जी अहमियत हुजे, वक़्त जो क़दुरु हुजे, वक़्त खे ईअं फज़ूल तरीक़े सां न विञाइजे, ऐं हर कमु पंहिंजे टाइम ते कजे। हिकिड़ो टाइम टेबल हुजे, हिकिड़ो शेड्यूल हुजे, निंड जो, घुमण फिरण जो, कंहिं दोस्तनि सां मेल मुलाक़ात कचहरी करण जो, कमकार जो, इबादत जो, ऐं वरी किताबनि जे मुताले जो। पर हाणे सभिनी एक्टिविटीज़ खे खाई वई सोशल मीडिया। इबादत खे बि त कचहरियुनि खे बि त किताबनि जे मुताले खे बि। हाणे असांजी ज़िंदगीअ जो वॾो वक़्तु जेको गुज़रे थो फेसबुक हलाइण ते या व्हाट्सएप हलाइण ते या ॿियूं जेके सर्विसिस आहिनि उन्हनि ते, उन्हनि जो बि पंहिंजो वक़्तु मुक़ररु हुजे। हाणे कचहरियूं बि ख़तमु थी वियूं, 4 ॼणा दोस्त वेठा आहिनि, लेकिन सभिनी जो मुंहुं जेको आहे मोबाइल में ई हूंदो। पंहिंजूं कचहरियूं गुफ़्तगू उहो बि घटिजी वई आहे, ऐं वक़्तु ईअं वञे थो, ऐं काफ़ी शयूं जेके आहिनि उहे पंहिंजे वक़्त ते नथियूं थियनि। जेके प्रोग्राम आहिनि वक़्त ते नथा थियनि। टाइम हिकिड़ो मुक़ररु कजे, बसि शाम 4 बजे ही गॾिजाणी मीटिंग आहे, प्रोग्राम आहे, त 4 बजे को बि न ईंदो। 5 बजे हाणे उथणु शुरू कंदा, अचणु शुरू कंदा, 6 बजे ताईं पहुचंदा। त हाणे 2 कलाक त ईअं जेको आहे सो हलिया विया, ऐं पोइ वरी जेकॾहिं वेहबो त वरी सभु केरु वरी जल्दी हूंदी निकिरण जी, उथण जी। ॿाहिरि कंहिंजो होटल ते टाइम हूंदो, कंहिंजो वेहण जो हूंदो, कंहिंजो कचहरी जो हूंदो। पोइ चवंदा बसि जल्दी में वाइंड अप करे वठो, जल्दी में ॻाल्हि पूरी करे वठो, मूंखे वञिणो आहे। हाणे जेके 2 कलाक ईअं हुननि विञाया, उन जी उन्हनि खे अहसासु न हूंदो। हाणे वरी उते प्रोग्राम में वरी सभु कंहिंखे जल्दी हूंदी। ईअं ई असांजूं मजलिसूं आहिनि, टाइम उन्हनि जो मुक़ररु कजे थो त मुक़ररु टाइम ते माण्हू बि न पहुचंदा, न वरी ख़तीब ज़ाकिर आलिम पहुचंदा। जो सभिनी खे ख़बर आहे त जेको 9 बजे जो टाइम आहे, इहो 9 बाबा न, इहे पाकिस्तानी 9 आहिनि, अञा इहो 9 शुरू कोन थींदी, मजलिस 10 थींदी। ईअं माण्हुनि जे रवैयनि ऐं सुस्तियुनि जे करे मजलिसूं बि देरि थियनि थियूं, प्रोग्राम पोइ राति जो देरि ताईं हलनि था, ऐं सुबुह जो वरी सभु केरु वरी पंहिंजो टाइम टेबल वरी डावाडोल थी थो वञे। 9 बजे प्रोग्राम रखियलु आहे त 9 बजे ई थियणु खपे। 9 बजे मजलिस आहे, हाणे माण्हू पहुचंदा त मजलिस शुरू थींदी, माण्हू ईंदा ई कोन त मजलिस कीअं थींदी। जेकॾहिं कंहिं कचहरी में, कंहिं दुकान ते कंहिं माण्हू वेठा आहिनि, ऐं 9 टाइम थींदो, जेकॾहिं उतां कंहिं दोस्त उथण जी कई टाइम ॾिसी, त बाबा ॿियो पुछंदुसि काॾे थो वञी, चए 9 बजे मजलिस आहे। चवंदो वाड़े वाह शाबाश अथई, 9 बजे उहो बाबा इश्तिहार ते 9 लिखियलु आहिनि न, ईअं थोरी आहे त 9 बजे मजलिस ते वे 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 वे। हाणे कलाकु पहिरीं वेठो आहे, न यार वञूं था, मजलिस थींदी न बाबे, हाणे चांहि पीऊं था। हाणे चांहि वरी हाणे घुराईंदो, ठीकु, चांहि में बि 30-40 मिंट लॻी वेंदा, वरी चांहि ईंदी, वरी को ॿियो दोस्त अची वियो, वरी नई कचहरी, नवां मौज़ू, नवां रुख, नयूं ॻाल्हियूं, ईअं 2 कलाक गुज़री वेंदा। वरी जेकॾहिं चवंदो भाउ हाणे हलूं, 11 थी विया आहिनि, मजलिस ते 9 बजे त चई त शुरू न थींदी, हाणे त 11 थिया आहिनि। यार हाणे 11 थी विया आहिनि, हाणे त मजलिस पूरी थी वई हूंदी, हाणे त फलाणो पढ़ी वियो हूंदो, फलाणो पढ़ी वियो हूंदो, बाक़ी हाणे फलाणो आहे यार, इन खे छॾ, इन खे रोज़ु ॿुधंदा आहियूं, इन खे अवल बि ॿुधो होसीं, पहिरियों अॻे हफ़्ते जी मजलिस थी, छॾ बसि इन खे, वेह बसि, हाणे हल त 11 थी विया आहिनि, हाणे हल त घर था हलूं। हाणे 9 बजे मजलिस, 11 बजे बि जेको आहे सो मजलिस ते न पहुचनि, छो जो 11 त वरी घणो, हाणे वरी उनखे जेको 9 चए पियो त जल्दी आहे, हाणे 11 भला न 11, हाणे देरि थी वई आहे, हाणे बसि घर था हलूं। हाणे बसि सभु जेको उथिया, सभु केरु पंहिंजे मुंहं सां जेको आहे सो घर हलियो वियो, पोइ प्रोग्राम मजलिस उते रहिजी वई। ईअं मजलिसुनि जो बि ईअं जेको आहे सो देरि जो शेड्यूल इन जे करे थी वियो, जो माण्हू न ईंदा त शुरू कीअं थींदी। पर जेकॾहिं वक़्त जो क़दुरु हुजे, पाबंदी हुजे, कचहरियुनि खे घटि वक़्तु ॾिजे, ऐं कुझु ॿियूं के पॉज़िटिव जेको आहे सो सरगर्मियूं हुजनि,
सुठियूं एक्टिविटीज़ हुजनि त सभु कम पंहिंजे वक़्त ते थींदा। पर जेकॾहिं कंहिंखे चइजो न अञा देरि आहे, जनाज़े जो जेकॾहिं सुबुह जो 10 बजे ऐलान थींदो त बि जेकॾहिं किथे का ॻाल्हि पोइ हलो बाबा जनाज़े नमाज़ पढ़ूं, यार छॾ 10 बजे केरु ईंदो, 10 बजे मिड़ई ऐलान कयो अथनि इहो देरि थींदी। हल बाबा जंहिंमहिल 10:30 थींदा त हाणे उथो भला, उथंदा त वरी नमाज़ थी वेंदी, चइबो आहे नमाज़ थी वई। हाणे नमाज़ बि जनाज़े नमाज़ में बि न, मुक़ाम में बि न, तदफ़ी में बि न, बाक़ी कांध बि खाइण जो शौक़ु जेको आहे सो घणो, जो हाणे त कांध पोइ जेको आहे सो अॻियां चांवर कोन्हनि, जेके फिका हूंदा हुआ, कचा हूंदा हुआ, कची कुनी सॾिबी, हाणे कांध पोइ बि शानदार क़िस्म जी बिरयानी आहे। हाणे उनखे केरु छॾींदो, वास्तो हुजे भाई पी हुजे न हुजे, लेकिन बिरयानी जे करे त भाई पी बि थी वेंदी, वास्ता बि थी वेंदा। उहे माण्हू जनाज़े नमाज़ में बि न ॾिसबा, न मुक़ाम ते तदफ़ीन महल मिटी विझण में बि शामिल न हूंदा, पर जंहिंमहिल उते पहुचबो त अॻु में ई तॾे ते वेठा हूंदा बिरयानी खाइण जे लाइ। बिरयानी मिस न करणी आहे। वरी हाणे 30 जो बि थी वियो आहे, 40 जो बि थी वियो आहे, त हाणे 30 जी बि सुठी बिरयानी, 40 जी बि सुठी बिरयानी। हाणे कांध पोइ रुगो सुठी बिरयानी जे करे खाइबो, भाई पी हुजे न हुजे, बाक़ी ॿी हमदर्दी ॾुख हुजे न हुजे, रुगो इंतज़ार में हुजे त कंहिं चङे घर में को कज़ियो थिए त सुठी बिरयानी खाऊं। त इहे रविया आहिनि मुआशिरे जे अंदरि, माण्हुनि जा रविया अहिड़ा आहिनि जेके वक़्त खे बर्बादु कनि था ऐं सुठियूं सरगर्मियूं थियणु नथा ॾियनि। ऐं जेकॾहिं किथे का ॻाल्हि कंहिं सरगर्मी जी कबी त पहिरियों जुमिलो इहो थींदो त इहो कमु न थींदो। असां वटि हिकिड़ी वॾी मज़बूत पार्टी आहे, कमु न कबो पार्टी, यानी पाण बि कमु न कंदा ऐं ॿियनि खे बि कमु करणु न ॾींदा। जहिड़ी बि सरगर्मी जी ॻाल्हि निकिरंदी चवंदा इहो कमु न थींदो। अञा रहंदो खंदो फितनो फसाद ऐं ॿिए खे मायूस करण वारियूं ॻाल्हियूं, परेशान करण वारियूं ॻाल्हियूं, जीअं उनजी बि दिलि इन कम खां खजी वञे। पाण बि न कंदा ऐं ॿियनि खे बि करणु न ॾींदा। पर हाणे उहे त ॿियूं शयूं थियूं, पर सभ खां पहिरीं शइ आहे वक़्त जी पाबंदी, वक़्त जो क़दुरु करणु, उन जी अहमियत खे सम्झणु त वक़्तु कीअं तेज़ी सां गुज़रे थो। जीअं हथ मां वारी उॾामी वेंदी आहे, कीअं गुज़रे थो वक़्तु, कीअं 20 साल गुज़री आहे ज़िंदगी जा, 40 कीअं गुज़री आहे, 50 साल कीअं गुज़री आहे, उनजो को पतो ई कोन्हे। असां माण्हू ज़िंदगीअ जो वॾो हिसो जेको आहे सो ईअं बर्बादु था कयूं। जेकॾहिं कंहिंजी 50 साल उमिरि आहे, 50 साल में मुंहिंजा 25 साल त ईअं जेको आहे सो निंड में, कचहरियुनि में, खामखा जे फज़ूल कमनि ऐं सरगर में गुज़री थी वञे, ऐं बाक़ी जेको आहे सो 25 सालनि में पढ़े बि थो, कमकार बि करे थो। वांदकाई सभ खां वॾो ऐब बि आहे, बुराई बि आहे, ऐं फितनो फसाद बि आहे, झेड़े जी जड़ बि आहे। वांदो माण्हू जेको आहे, वांदो दिमाग़ जीअं शैतान जो घरु आहे, ते वांदो माण्हू बि ईअं रुगो वतंदो, रुगो अजायूं सजायूं ख़बरूं कंदो, हुतां जी ॻाल्हि हुते, हुतां जी ॻाल्हि हुते। हाणे वांदो आहे त छा करे, बेरोज़गार बि आहे, वांदो बि आहे। हाणे चांहि कीअं पीए, पंहिंजे खीसे मां बि ख़र्चु न करिणो आहे त ज़ाहिर हाणे ॿिए वटि वञी उते अहिड़ियूं ॻाल्हियूं करणियूं जो चांहि जो अधु त मिले। उन वांदकाई वॾा नुक़सान कया आहिनि। वांदकाई वॾो फितनो ऐं फसाद आहे, शरारत शैतानगिरी जो जड़ आहे। वांदो माण्हू मिड़ई कान का ॻाल्हि हुतां जी हुते, हुतां जी हुते, पर जेको मसरूफ़ हूंदो, कमकार में हूंदो, जंहिंखे मानी खाइण जे लाइ बि वक़्तु न हूंदो, त उहो कहिड़ी शरारत शैतानगिरी कंदो, कहिड़ो फितनो कंदो। जंहिंखे टाइम ई कोन्हे, पंहिंजे रोज़गार में, कारोबार में, नौकिरी में मसरूफ़ हूंदो, त उहो बाक़ी ॿिया कम कोन कंदो। वांदकाई, बेरोज़गारी, इहे शयूं आहिनि जेके तमामु घणो नुक़सान बि ॾियनि थियूं। ऐं हथ ते हथु रखी वेही रहणु, रुगो नौकिरी जो इंतज़ारु करणु, कारोबार ॾांहुं तवजह न, रोज़गार ॾांहुं तवजह न। हालांकि पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त अल्लाह ताला जेको रिज़्क़ आहे उन जा जेके 10 हिसा कया आहिनि, 10 मां 9 हिसा जेके आहिनि उहे वापार में आहिनि, 10 मां 9 हिसा तिजारत में आहिनि, बाक़ी हिकु हिसो आहे जेको ॿियनि कमनि मां। 9 हिसा वापार तिजारत में आहे। वापार तिजारत में बरकत बि आहे, उन में रोज़गार बि वधे थो, कंहिंजी नौकिरी करणी नथी पए, पाण ई पंहिंजे कारोबार ते मैनेजर बि आहे, मैनेजिंग डायरेक्टर बि आहे, सुपरवाइज़र बि आहे, ॿियनि जे दुकाननि ते नौकर बीहणु या फैक्ट्रियुनि या कंपनियुनि में कमु करणु, मज़ूर जी हैसियत में। कहिड़ी बि कंपनी में तव्हां BA में आहियो, केॾी बि तालीम क़ाबिलियत आहे, लेकिन फैक्ट्रियुनि कंपनियुनि में तव्हां वेंदव, उते मज़दूर जी हैसियत में, तव्हांजे मथां सुपरवाइज़र, उनजे मथां मैनेजर, उनजे मथां मैनेजिंग डायरेक्टर, चीफ एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर, पोइ मथे कंपनी जो मालिक। पर जेकॾहिं तव्हांजो पंहिंजो कारोबार आहे, तव्हां सुपरवाइज़र बि पाण आहियो, त मैनेजर बि पाण, त मालिक बि पाण। पंहिंजे कारोबार खां माण्हू डिॼे थो, आउटडोर कमु करण खां डिॼे थो, बसि इनडोर हुजे
पघार भरी 6,000 हुजे, टेबल कुर्सी हुजे, जीअं वञा कुर्सी ते वञी वेही रहां, कमकार न कयां। इंडोर में आमदनी घटि आहे, आउटडोर में तमामु घणी आमदनी आहे। अॼुकल्ह त तमामु घणा कारोबार थी पिया आहिनि। माण्हू आउटडोर जेको आहे सो सामान खणी दुकाननि ते पहुचाए थो। अॼु दुकानदार सेठ पाण वेंदा हुआ लाड़काने, सखर, कराची, लाहौर ताईं सामान वठण जे लाइ पैसा खणी वेंदा हुआ, पर हाणे पैसनि जी खणण जी ज़रूरत कोन्हे। उनजो सिस्टम बि बहितर थी वियो ऐं सामान बि जेको आहे सो फ़ोन ते घुराए सघिजे थो। सुज़ुकियूं मोटरसाइकिलनि ते माण्हू कारोबार कनि था, नंढनि नंढनि ॻोठनि ताईं बि शयूं पहुचाइनि था। सुज़ुकी पहिरीं जेकॾहिं मोटरसाइकिल आहे उन खां तरक़ी करे सुज़ुकी हुजे, उन खां वधीक गाॾी जेकी ॿाहिराड़ियुनि में ॻोठनि ताईं परे परे ताईं सामान पहुचाए सघिजे थो, जंहिंसां सुठा कारोबार, वापारु, आमदनी जा ज़रिया, आमदनी बहितर करे सघिजे थी। हथ बि हथ जो मोहताज न हुजे, पुटु पीउ जो मोहताज न हुजे, पीउ पुट जो मोहताज न हुजे, भाउ भाउ जो मोहताज न हुजे। पंहिंजो कारोबार, पंहिंजो धंधो, पंहिंजो वापारु वधीक आहे। पंहिंजो पैसो पंहिंजे हथ में हूंदो त हर कमु करे सघिजे थो। कंहिंखां घुरण खां बहितर आहे त माण्हू पंहिंजो कमु करे। कंहिं में अखियूं न विझे, भाई मुंहिंजो भाउ सुठी नौकिरी अथसि, मुंहिंजे सौट जो वापारु कारोबार भलो आहे, चाचो मामो जेको आहे सो पैसे वारो आहे, उहे ॾींदा त जेको आहे सो मां कमुकारु कंदुसि। पर इहो हिकिड़ो तमामु बुरो अमल, बुरो फेल आहे, एब बि आहे। पंहिंजो कमु पाण कजे, पंहिंजो कारोबार वापारु हुजे, कंहिंजो मोहताज न हुजे, पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी सुखी सता बि गुज़ारे सघिजे थी। पर पहिरीं शर्त आहे त वक़्त जो क़दुरु कजे, वक़्त जी अहमियत खे सम्झिजे। वांधकाई वॾी बुराई आहे, वांधकाई खां बचिजे। कहिड़ो बि कमु हुजे उनखे एब न सम्झिजे त मां हे कमु जेको आहे सो छो कयां। कहिड़ो बि कमु, वापारु, धंधा, नंढा नंढा केतिरा ई कारोबार धंधा थी पिया आहिनि जेके माण्हू अकेले सिर बि करे सघिजे थो। अॻे बहानो हुयो त मां अकेलो आहियां, अकेलो कीअं कमु कंदुसि। हाणे इहे बहाना बि ख़तमु थी विया आहिनि। इहे जेको बहाना आहिनि सुस्त ऐं नाकाम माण्हुनि जा। कामयाबु माण्हू इहे बहाना न ॾिसंदो आहे, उहो पंहिंजा नवां दग, नवां रस्ता ठाहींदो आहे। नाकाम माण्हू रुॻो बहाना ठाहींदो आहे। सो बहितरु आहे त वांधकाई मां जान छॾाइजे, पंहिंजा कारोबार धंधा कजनि ऐं रुॻो कचहरियुनि होटलनि ते पंहिंजो वक़्तु न विञाइजे। हर कमु पंहिंजे वक़्त ते थिए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद।